ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदारूं। टांक में लगातार ॿिए ॾींहं बि पोलियो टीम ते हमलो थियो आहे। हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। डीसी टांक कबीर आफरीदी पोलियो टीम ते हमले जी तस्दीक करे छॾी आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे वधीक आगाह कंदारूं त शादा ॻोठ में पोलियो टीम जी हिफ़ाज़त ते मुक़रर पुलिस एहलकार ते हथियारबंदनि फायरिंग कई। हिकु ॾींहुं अॻु बि हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थियो हो, जॾहिं त वधीक अंग वधी थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा हलूं त टांक में लगातार ॿिए ॾींहं बि पोलियो टीम ते हमलो कयो वियो आहे। हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। डीसी टांक कबीर आफरीदी पोलियो टीम ते हमले जी तस्दीक करे छॾी आहे। शादा ॻोठ में पुलिस पोलियो टीम जी हिफ़ाज़त ते मुक़रर पुलिस एहलकार ते हथियारबंदनि फायरिंग कई। हिकु ॾींहुं अॻु बि हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थियो हो, जॾहिं त अंग वधी थी वियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं या अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। टांक खां डीसी टांक कबीर आफरीदी पोलियो टीम ते हमले जी तस्दीक बि करे छॾी आहे। शादा ॻोठ ॿुधायो वञे पियो, जंहिं में पोलियो टीम जी हिफ़ाज़त ते मुक़रर पुलिस एहलकार ते हथियारबंदनि फायरिंग कई। हिकु ॾींहुं अॻु बि हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थियो हो, अंग वधी थी वियो आहे।